समीना ना ना समीना समीना मुखे न छॾे ना जानी अरे जुदा थियण जो वक़्तु अची वियो न समीना मुखे जुदा न थी मुखे जुदा पाण खां न कर समीना मुखे न छॾे ना वरी क़यामत में मिलंदासीं ना समीना ना दिलावर बस इन जो एतिरो ई दाणो पाणी लिखियल हो हाणे सब्र खां सवाइ को चारो कोन्हे को समीना अखियूं खोल अखियूं खोल इंस्पेक्टर साहब हल तो मां तोखे तुझे थाने जे भरसां छॾे अचां हाणे मां ॼाणा मुंहिंजी क़िस्मत ॼाणे दिलावर तूं को बुनियादी तौर ते ॾुहारी कोन आहे तोखे हालतुनि बणायो आहे ऐं न ई वरी हिन वक़्त ताईं तुंहिंजे खाते में कंहिं मासूम ऐं बेगुनाह जो क़त्ल ऐं ज़ुल्म लिखियल आहे तूं हथियार फिटा करे हाणे बि हिकु नई ज़िंदगीअ जी शुरूआत करे सघीं थो जेका ॾुहनि खां पाक हूंदी तुंहिंजूं ॻाल्हियूं पंहिंजी जाइ ते सही हाणे मां उन दुनिया में मोटी नथो सघां मूंखे पुलिस जी दोस्ती ते एतबार न आहे चवंदा आहिनि त फिफड़ न गोश्त सिपाही न दोस्त दिलावर सभु आङुरियूं बराबरि नाहिनि हूंदियूं जे इहा ॻाल्हि आहे त पोइ तो मूंखे छो रज़न धाड़ेलनि खां छॾायो मूंखे थाणे ते छॾे अचण लाइ हामी छो भरी इन जो मतिलबु त तूं बुनियादी तौर ॾुहारी कोन आहीं मां वाइदो थो कयां
त मां तुंहिंजी भरपूर कानूनी ऐं इख़लाक़ी मदद कंदुसि ऐं जे तूं इनकार कंदे त पोइ मां बि न वेंदुसि। तूं बि भुंग लाइ चिठी लिखराए ऐं भले थी रज़न धाड़ी। इंस्पेक्टर साहब तो ते मूंखे एतबार आहे। हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे, ॿोड़ी या तारी। कीअं तबियत छोकिरे जी? हाणे पेट में सूर घटो अथसि, सुस्ती ॾाढी अथसि, पर अखियूं खोले थो, कॾहिं बंदि थो करे। छा खाराए पीआरियो छोकिरे खे? साईं डुक ढुक? साईं गिह में सुतियूं फटियूं मिलाए डुक ठाहिबो आहे। उहो ॿार खे ॾिबो आहे त जीअं जल्दी जवान थिए। जवान थिए? साईं छोकिरे जी जवान माईअ सां शादी कराईसीं। एतिरे नंढड़े छोकिरे जी शादी? असां वटि रवाज आहे, छा कयूं? अजीब मोतमार रवाज हिन जा। छोकिरे खे हिकिड़ी इंजेक्शन ॾियूं था, अगरि राति में ठीकु थियो त ठीकु, न त कंहिं वॾी अस्पताल खणाए वञिजो। चङो सर। हिन जी जीअं ई थैली ख़तमु थिए अधु कलाक पोइ इंजेक्शन करे छॾिजोसि। जी सर। बाबा बाबा सर तमाम प्लीज सर। सम्झ त ही मुंहिंजो ज़ाती महिमान थे। हिन जो नालो अथई दिलावर ख़ान ऐं हिन मूंखे रज़न धाड़ियल गंवर ख़ान खां आज़ादु करायो आहे ऐं मुंहिंजे चवण ते पंहिंजो पाण खे कानून जे हवाले करणु आयो आहे। हिन खे इज़त सां डील करणो आहे ऐं इन जी हर क़िस्म जी कानूनी ऐं इख़लाक़ी मदद करणी आहे। सर मां दिलावर जे करे संदसि सोट दिलवर खे गिरफ़्तार करे लाकअप में रखियो आहे। इन ई शक में त दिलावर अव्हां खे अगवा कयो आहे। प्लीज़ खेसि हिकदमि रिहा करे मूं वटि वठी आ त जीअं मां खां ज़ाती तौरु माफ़ी वठांसि। ओके सर। दिलावर खान अचो त जीअं कानूनी तक़ाज़ो पूरी वञनि। हलो साईं। महिरबानी। चाची वो शहजादी कहती
नजर लगी हुई कैसा नहीं भागा लाला ने सुनो ये मां ने भागी आया मुख्य भाव में साड़ो मुख्य साड़े भाव में शहजादी भागी नहीं जाती ये तू आई ना कि करना ले मुझसे रात कर दे बेमानी करती हुई है शहजादी मेरी शादी में तू पांच समझ शहजादी चल काले राम के मुझसे अच्छा काले राम के मुझसे तू कबर दे चल टिकला दे माई टिकला दे सुन तो होना शहजादी तू की शादी हो शहजादी चल राज करना शहजादी 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 तू नहीं मारा के ना टिकला दे टिकला सुनाना दे टिकला दे वो तेरे शहजादी वो शहजादी टिकला दे टिकला दे सुनाना दे टिकला दे जादू बाबा मारे तो बचाए अम्मा अम्मा बाबा मारे तो बचाए जादू मुझे बचाए बाबा मारे तो अम्मा 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 बेटा सूर तोते पास में अबा डॉक्टर अबा
मुझे मार के पूरा डॉक्टर साहब डॉक्टर साहब गल खत्म थी। अरे मुझे ने बाग वही में दोनों है ना दुनिया से लगते हैं कितने लोग अरे बना तो सतरी ना कहीं पर कुदरत तो ना एड़ी कहीं चालत थी मुझे बा ओ बा Sulama, kalo dari gota vida. Wala papa. Makanya que punya ini sebab solo dia bela. Apa Allah bela oh wala malaka. Ya ba. Oh ba. Ya. अरे उनका काम है वहाँ उनका क्या लाया बाप क्या लाया अली शेर साहब तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां पंहिंजो वाइदो पूरो कयो। कानूनी कार्रवाई में कुछ ॾींहं लॻा पर इन सां अव्हां जी इहा ज़िंदगी ख़त्म थी जंहिंमें वहशत ऐं दहशत हुई, जंहिंमें तबाही ऐं बर्बादी हुई। अव्हां खे मुबारक हुजेव। महिरबानी। पर साईं इहो बि सम्झाए छॾियोसि त चङनि मठनि जे फ़ैसिले में जेकॾहिं कस लॻे त खाइजे। अञा बि असांखे कसु खाइणु घुरिजे। अमुन ऐं सलामती लाइ जेकॾहिं कसु खाइणी पवे त खाइण में कहिड़ो हर्ज आहे। साईं हाणे दुआ जी निगाह कजो। दिलबर हाणे काॾे वठी वेंदेसि? सर पहिरियां त साईं साले शाह जी दरगाह ते कदम बोसी कबी पोइ घर वेंदासीं। साईं चङो, अल्लाह हाफ़िज़। बच्चा मोहब्बत खां सवाइ हर जहान अजायो आहे। जीअं छंडे छॼ किन कुढीअ मां कढंदो आहे तीअं मोहब्बत बि ॿियाई ऐं दुई खे दूर कंदी आहे। बिना मोहब्बत जे हर संसार में
उथण वेहण शादी गमी भी अजाई आ। बिना मोहब्बत जे हर रस्म रवाज मुनाफ़िकी ऐं ॾेखाव आहे। अचो अचो त गॾिजी मोहब्बत जो वखर विरहायूं। जेके रस्म ऐं रवाज मोहब्बत में मांधाण मचाइनि उन्हनि खे मिटायूं, दिलूं मिलायूं, जीअं जीअं हिकिड़ा ई हिकु थिए। बचा ही मां छा थो ॾिसां? अव्हां जे कदमनि में अची पहुता आहियूं। इहो सभु मालिकनि जो करम आहे। बचा अॼु मां तोखे ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो आहियां, एॾो ख़ुशि थियो आहियां जे हिकु मां पंहिंजे गुमशुदा बचड़े सां मिली ख़ुशि थींदी आहे। त पोइ साईं इन ख़ुशीअ में अव्हांखे ॻोठु हलणो पवंदो त जीअं वरी उन घर खे आबाद कजे जेको वीरान थी वियो आहे। हा हा ज़रूरु हलबो, छो न हलबो। तव्हां त मुंहिंजा रूहानी बच्चा आहियो। रूह खां सवाइ जिस्म जी कहिड़ी हैसियत आहे। हलो मूंखे वॾेरे ख़ान मोहम्मद जे पोयरनि सां रज़ा अलाह जी बि करणी आहे। दुनिया जो नक्शो दिखायो हाँ तो चयो ने इन गोठ का परे हलना सी अच्छा सॼी दुनिया घुमंदासी बहुत ही जाना तो उते सा तू भी जाना तो लाला लाला इस मौत में नहीं कबूतरी मरती है इसके लिए तो दिया लाला लाला वो बात सुनाती मानी का माने तो के डुकुन प्यारी दे सबा मां तो के दरका भी नहीं दे से सोना पुत्र अभी तो मुलाकात करे सजो ओदा माता ने बकर जा बुगड़िए को डुक पड़ाए प्यारे मां से मुझे केड़ी खबर है न काल जी बकर साहब तने कुछ मिलाए तो कोन हो। अदा मुखे ते ता क्यों बंद करे पुठी नहीं वे अदा मां क्यों बंद करे पुठी नहीं वे तो मुखे डुक पड़ी नहीं आभंग सब्ज रंग दिल तंग न बाछद उहो मुल्क बयाबान हो जाते भंग न बाछद आभंग सब्ज रंग मूंखे बकर छा जो कसम आ मूंखे ख़बर कान्हे। अरे जल्दी कर बुधाए न मगर में रख ॿुधाए थो अबा ॿुधाए थो बकर छा ही बड़ो हूंदा कब्रिस्तान में कब्रूं खोटरे उन मां कफन कढंदा हूंदा। सच्ची सच्ची बुधाए उन ॾींहुं सोचे के ढुक में बकर छा मिलाए ॾिनो हो। खीसे मां पुड़ी कढी अलाए छा मिलाए ॾिनो हुयसि। छो जी त ख़बर कोन्हे। अरे सच्ची सच्ची बुधाए मां तो चवाए सिधी ॻाल्हि करे न ठुक जे करे मुंहिंजो पुटु सोनो मरी वियो आहे। साईं बकर छा शहज़ादीअ ते आशिक़ हुयो शायदि तॾहिं बस तो पोइ ठीकु आहे पर छॾिया थो बाक़ी न बकर शाह खे त मां ॾिसंदुसि।
वियो सफ़ा मारे यार आसिफ अली दुआ घुरो बचा जेको हुकुम धणी बाबा जेको हुकुम धणी जो आसिफ जेको हुकुम धणी जो छो भला वडेरा अज उताक वीरान लगी पई आ साईं वरल ऐं सोडी जो पुट गुज़ारिया आहिनि सभु ओॾां वियल आहिनि मां बि ओॾां वञा पियो पोइ उथो त हलूं भला साईं बकर शाह मुकाम में कब्रूं तो खोटाए ख़बर न आहे त मामलो ला छा आहे ठीकु आहे बाबा अवां हलो असां अचूं था आसिफ अली अकेलो न वञजां बाबा असां बि तोसां गॾु हलंदासीं किबला साईं अवां खे काके वरेले जे घर वञणु घुरिजे किबला उन जे घर जे भातियुनि खे तव्हांजे हथ जी ज़रूरत आहे बच्चा हथे खाली न वञिजो ऐं पुलिस खे बि फोन करे छॾ ठीकु आहे साईं साईं अवां दिलि जा कयो हेलो पुलिस स्टेशन तव्हां रोड जो पासो संभालियो दिल भरो असां हेठि लही था वञूं मज़बूत थी था तव्हां जल्दी कर हमरा था अचनि जल्दी कर कम थोरो आहे बाक़ी तव्हां अचो मूंसां मुक़ाबिलो कयो माई सोटी ये छा थी वियो ओ साईं असां कार थी वियो असां बगदाद थी वियो साईं मुंहिंजो लालड़ हादसे में मरी वियो मुंहिंजे सोने खे कौल थियो मुंहिंजो सोनो बि मरी वियो साईं इन्हनि मौसमनि जी मौत जो ज़िम्मेवार केरु आहे ओ साईं हे निभागी साईं तरड़ निभागी हुजनि मूंखे कहिड़ी ख़बर आहे न त गम दे वक़्त निड़ीअ ते न ॾिया न हे ॾींहं न ॾिसणा पवंदा बंद कर पंहिंजी या बकवास निभागी आई तूं निभागा आहिनि तव्हांजा रवाज जेके मोहबतनि जा वेरी ऐं मासूमनि जा दुश्मन आहिनि हेॾो ज़ुल्म थी वियो अञा अंदरि न ठरी अञा ॿियनि ते आङुरो बि ओ साईं भली चओ मूंखे भली चओ पर हे नांगड़ियूं साईं
साईं जेको हिननि जे पले थो पए सो मरंदो थो वञे। हिन हिक हिक ॼणीअ टे मुड़ुस मारिया आहिनि साईं निभागी। माई सोढी तो पंहिंजो चई त बचायो, पर तुझे न साड़ हसद कीने ऐं नफ़रत जो बार अॼु ही मासूम पाण सां गॾु खयूं था वञनि। ॿुधाए ॿुधाए अञा कंहिं कंहिंखे इहो बार कराईंदी? वरियल किथे आहे? ओ साईं अधो वरू वियो आहे बकर छा भूंगड़ीअ जे कढ निभागे अलाए छा डुक में मिलाए ॾिनो असां सां कर थी वियो। अलाए काॾे वियो अञा न वरियो आहे अलाए छा थियो। दिलबरा हर बड़ो कारतूस नहीं है। चंगो तू परिया हल मैं से भी तो मुकाबलो क्या तो ठीक है। तेरा ख्याल है सा ये कारतूस नहीं है। पर जिन्हें भजी सके नहीं पढ़ते थे मुकान तो नहीं चली तो सर अरे तू जाओ नहीं दे ये अलग थमू जितने देरा काफी आओ क्या गाल तो नवरे लगा तकड़ ढका जा वरे ला कानून पे जैसे में खड़ जाए साहब जो है साजा वाला थे आओ वरे ने तो छा कयो तू हरू भरू कातिल थी है राम लोगों के बड़ी गिरफ्तार कर पर राम को ना जवाब नहीं राम मुझे मुझे अपना सोने जल्दी ना करा राम मुझे मुझे न्याय ने उठिया राम बाबू का माफी हो गया राम बाबू का माफी हो गया राम अरे मुझे सुना ना पुटा अरे मुझे कोट पुटा अरे लाला काले लाला
अरे मुझे सुन ला मुझे ला मुझे अरे मुझे दियो बाहर कर दियो अरे 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 लबाल लगा गड़े गड़े पलो वरना तुम्हारा मुंह वाला है कि तुरंत जा पलो रह जी रहा है के चोर पचोर जा पलवा न्याय सादा कर जा पलवा कनी ही दोला बजा पलवा अरे वडा पलवा नमूने इधर मासूम बन जाए अरे अरे इधर का देव तुझे रवा जाता तो जिंदगी कैसी बन रहा है मुझे बड़ा लगा पोए मुझे कमर में के तरफ झूला लगती सभी अरे मारू जी लाल सुन के तो बोल नहीं हो रहा अरे बड़ा लगा पहुंचे लायो तो चाकर जाई साले जा बाबा जी अपने जगह में सुना तो सी बाबा नकली पीएम जी का लगा सी जगह अरे बचन जा दुश्मन अरे नगन जा दुश्मन अरे जगह कौन जा दो बाबा जाई बाबा नु दुनिया वाले के बताया जाए तो बड़े एक मत उल्लांटी हो जय मेरी जिंदगी तबाह करे चलियो पारो में तबाह थी हो बाबा मेरे को मुझे असर दिसी मुझे को पता है मुझे Oda, ada baru pakai jas resian ada, bukan contoh kilo keren. Oda, mama ada, mama berela, ada Oda bukan kilo cedera ada pakai jas resian ada. वरल मालिक के हकीकी सा वनी मिले ओ साई मका जे आसरे जे नजे ओ बाबर मा पार मारी दसे न मार पाण मारन को हल ना है गुनाहन का तौबा ताब सन हल्ला रजा के राजी रहन हल्ला उठो मेहमानों के सिंगारे सवारे सफर से रवाना करो शाबाश उठो मुझा बच्चा शाबाश